अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। असां हाणे पढ़ूं था सूरत सजदा इंशा अल्लाहुल आमीन। अलिफ लाम मीम सजदा। हाणे ही 4 सूरतूं आहिनि अलिफ लाम मीम, जेके तासीन मीम ऐं तासीन मीम 26, 27, 28 ऐं 29, 30, 31, 32 ही अलिफ लाम मीम अलिफ लाम मीम अलिफ लाम मीम अलिफ लाम मीम 4 सूरतूं आहिनि। अनकबूत ऐं सूरत रूम ऐं सूरत लुक़मान ऐं सूरत सजदा। हाणे हिननि जी हीअ सूरत ख़ुसूसन जेका आहे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजो हिनखे 30 आयतूं आहिनि हिन मंझि। हिकु हीअ आयत हीअ सूरत ऐं सूरत तबारक लज़ी बियदिल मुल्क सूरत मुल्क, हुन में बि 30 आयतूं आहिनि। त 30 आयतुनि वारियूं हीअ सूरतूं सुम्हण खां अॻु में पढ़णु घुरिजनि, या जुमे जे फजर में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ंदा हुआ, या मतिलबु त हिन जी तमामु वॾी अहमियत आहे। इन करे जो हिन में तख़लीक़ जी ॻाल्हि आहे, अलाह काइनात जे ऐं कीअं मैसेज अचे थो ऐं वञे थो पंहिंजो मथां, ऐं अमर अलाह ताला जो रब पाक जो। अहिड़े नमूने सां हिन मंझि दुश्मननि जी ॻाल्हि आहे, जेके ईमान सां क़ुर सां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दुश्मन आहिनि, या उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दुश्मन आहिनि। उन्हनि सां कहिड़ी हिन दुनिया में थींदी ऐं आख़िरत में कहिड़ी थींदी, उन जूं ॻाल्हियूं आहिनि। हिन में सजदो आहे, इन करे विच मंझि त हीअ सूरत हिनखे चइजे थो अलिफ लाम मीम सजदा, या तंज़ील सजदा। तंज़ील में पहिरियों लफ़्ज़ अचे थो अलिफ लाम मीम खां पोइ, इन करे हिनखे चए थो अलिफ लाम मीम तंज़ील। इन करे तंज़ील सॾिजे थो हिनखे। बराली सभई ॻाल्हियूं आहिनि। ऐं हीअ ॼण सूरत अहज़ाब खां अॻु में जेका सूरत मदनी आहे, उन में ॿियूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं पंहिंजो हीउ जेको सिलसिलो शुरू थियो पंहिंजो सूरत फ़ुरक़ान खां वठी 25 फ़ुरक़ान हुई, उन खां पोइ 3 तासीन ऐं तासीन मीम ऐं तवासीम जंहिंखे थो चइजे उहे हुयूं। उन खां पोइ हीअ 4 अलिफ लाम मीम। पहिरीं अलिफ लाम मीम मदनी आहिनि, पंहिंजो बक़रा ऐं आल इमरान, ऐं हीअ अलिफ लाम मीम 4 आहिनि जेके विच में वेठियूं आहिनि। इहे मखी आहिनि सभई चारई, इन करे हिन जी अहमियत अहिड़े नमूने सां आहे। असीं पढ़ूं था हिन में के ॻाल्हियूं ईंदियूं, पोइ हुनजो ज़िक्र कंदासीं इंशा अल्लाह आमीन। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अलिफ लाम मीम, तंज़ीलुल किताब ला रैब फ़ीह। हाणे साॻिए जो जीअं अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फ़ीह, साॻियो नमूनो आहे, हिन में को शक कोन्हे। शक हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो हिन में ज़िक्र ईंदो त उन ते जीअं तौरात लथो आहे, तीअं हीउ क़ुर बि तो ते लथो आहे। इन में तोखे या तुंहिंजे उम्मत खे या काफ़रनि खे शक न करणु खपे, शक जी ज़रूरत न आहे। ला रैब फ़ीह, को हुन में रैब कोन्हे, को हुन में शक गुमान कोन्हे को। अलिफ लाम मीम तंज़ीलुल किताब ला रैब फ़ीह मिर रब्बिल आलमीन, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हीअ बि आहे मिर रब्बिल आलमीन, रब्बिल आलमीन वटां आयो आहे, कंहिं ॿिए वटां कोन आयो आहे, कंहिं शैतान वटां कोन आयो आहे, पंहिंजो कंहिं फलाणे वटां कोन आहे। रब्बिल आलमीन जेको जहाननि जो पालणहार आहे, जहाननि जो ख़ल्क़ींदड़ आहे, रब्बिल आलमीन वटां आयो आहे। अम यक़ूलून इफ्तरा, ॿी आयत मंझि ॿी 30 आयत थी आया। अम यक़ूलून इफ्तरा, छा ही यानी क़ुरैश या ही जेके ॿिया आहिनि यहूद व नसारा जेके अञा ताईं 1400 साल थिया आहिनि हलिया, ऐं हाणे अल्हम्दुलिल्लाह अचनि पिया, घणा अचनि पिया, यूरोप में अमेरिका में मुस्लमान थियनि पिया, ऐं वॾा वॾा पादरी ऐं वॾा वॾा रबाई ऐं वॾा वॾा स्कॉलर्स जेके आहिनि यहूदियत या नसारा जा, उहे जेके आहिनि से हाणे अचनि पिया इस्लाम में अल्हम्दुलिल्लाह आमीन। पर अलाह उन ज़माने खां वठी क़यामत ताईं जेके बि मुनकर आहिनि, जेके चवंदा ही अलाह रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घड़ियो आहे, पाण ठाहियो आहे, पंहिंजे तरफ़ां ठाहियो अथसि, इफ़्तिरा हिकिड़ो कूड़ आहे, कूड़ो ठाहियो आहे। छा अलाह ताला फरमाए थो, छा ईअं था चवनि, अम यक़ूलून इफ्तरा बल हुवल हक़, पर हीअ हक़ आहे, सची ॻाल्हि आहे, अलाह ताला वटां आहे, रब्बुल आलमीन सां मिर रब्बिक,
तुंहिंजे रब का, ए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला ख़िताब थो कयो मिर रबिक, मिर रबिल आलमीन पहिरीं फरमाई, पर तुंहिंजो रब ख़ासि जेको मोहम्मद मुस्तफ़ा जो, जेको इब्राहिम जो ख़ासि रब, जेको इसहाक जो, जेको याकूब जो, जेको मूसा अलैहिस्सलाम जो, जेको ईसा अलैहिस्सलाम जो, जेको आदम जो, नूह जो, सभिनी जो जेको रब आहे, तुंहिंजो ख़ासि ख़ुशूस रब, तुंहिंजो करे मुखातिब ले तुंज़िर, छाजे लाइ मोकिलियो अथसि हीउ किताब नाज़िल कयो अथसि, तंज़ील छाजे लाइ थी आहे, ले तुंज़िर क़ौमम मा आताहुम मिन नज़ीरिन मिन क़ब्लिक, तोखां अॻु में हिन क़ौम ते, यानी हज़रत इब्राहिम खां पोइ असांखे ख़बर आहे त हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम पंहिंजो हुयो नबी, उन खां पोइ कहिड़ा नबी हुआ असांखे ख़बर न आहे। तव्हांजो सिलसिलो ख़तमु थियो हज़रत इसहाक जे नबीअनि जे सिलसिलनि जो, ऐं उन खां पोइ बि 500 साल गुज़री विया हलिया, जो को नबी न को हिन पासे खां, न को हिन पासे खां आयो, न को इसहाक जे औलाद मां अलैहिस्सलाम, न को इस्माईल अलैहिस्सलाम जे औलाद मां आयो, पर नेठि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, छो त मिन क़ब्लिक, तोखां अॻु में को नबी कोन आयो हिन क़ौम मंझि अरबनि वटि, यानी को एतिरा साल गुज़री विया, 500 साल साल त उहे थिया जेके ईसा अलैहिस्सलाम जेको पंहिंजे बनी इसराईल मां बनी इसहाक मज़ा आहे, पर बनी इस्माईल मज़ा केरु हो विच में असांखे ख़बर न आहे, कीदार हो की फलाणो हो की कहिड़ो हो ख़बर न आहे, पर अलाह ताला हुनजो नालो न वरितो आहे। शुएब अलैहिस्सलाम हुयो हज़रत इब्राहिम जो औलाद मज़ा, जेको मदियन मंझि हुयो, उहो हज़रत कतूरा अलैहिस्सलाम जो औलाद आहे, जेका हज़रत नबी इब्राहिम जी टी घर वारी आहे, पर जंहिंजो ज़िक्र घणो करे किताबनि में कोन्हे, न को असांजे, न को ॿियनि हंधि तौरात में, पर पंहिंजी जाखम जे ते आहे नेठि त हज़रत सारा अलैहिस्सलाम जी वफ़ात खां पोइ वरी पधरी था कनि, पोइ हुनखे त पोइ चवंदे हीअ उहा आहे जेका अॻु में हुई हाज़िरा अलैहिस्सलाम या केरु, त बहरहाल तोखां क़ब्लिक को नबी कोन मोकिलियोसीं, ऐं हाणे तो हीउ मोकिलियो अथऊं इन करे छाजे लाइ, त लअल्लहुम यहतदून, त हीअ कुरैश जेके आहिनि, हीअ अरब जेके आहिनि, हीअ जेके मुस्लमान आहिनि, जेके काइनात जा सॼी माण्हू आहिनि, इंसान आहिनि, ज़ात आहिनि, उहे हिदायत पाइनि हिन क़ुर मज़ा, जेको मोकिलियो अथऊं असां तो ते नाज़िल कयो अथऊं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, यहतदून, त जीअं हिदायत हासिलु कनि, उहे अचनि राह ते। अलाह केरु आहे जंहिं मोकिलियो आहे क़ुर, जेको मोकिले थो, नबीअनि खे मोकिले थो, आदम खे मोकिले थो, नूह खे मोकिले, अलैहिस्सलाम खे, इब्राहिम अलैहिस्सलाम खे मोकिले थो, सभिनी नबीअनि अलैहिस्सलाम खे मोकिले थो, उहो आहे केरु, कहिड़ी हैसियत आहे हुनजी, छा ॻाल्हि आहे, केरु आहे? अलाह चए थो अल्लाहु लज़ी ख़लक़ समावाति वल अर्द, अलाह उहो आहे जंहिं आसमान ऐं ज़मीननि खे पैदा कयो आहे, उहो कोन को ठगी जो को हुनजो बसि उहा बादलनि जो रुॻो बादशाह आहे, अलाह आहे की रुॻो जंग जो आहे, या जेको लव जो आहे, जेको फलाणे जो रुॻो आहे, न, उहो आहे जंहिं आसमान ऐं ज़मीन ठाहिया आहिनि सभई, वमा बैनहुमा, जेको विच में बि हुननि जे आहे, जेको आसमान ज़मीन जे विच में जेको आसमाननि ऐं ज़मीनुनि, ज़मीन सूरत तलाक में ज़मीन एतिरियूं आहिनि जेतिरियूं आसमान आहिनि, ख़ुदा खे ख़बर केतिरियूं ज़मीनूं केतिरा आसमान, पर हुनजो सभा समावात जी ॻाल्हि आहे, 7 आसमान तबका आहिनि, तिबाखा, त पोइ 7 माना 7 जो फिगर आहे जंहिंजी माना ख़बर आहे ख़ुदि अलाह खे। ख़लक़ समावाति वल अर्द वमा बैनहुमा फी सित्तति अय्यामिन, 6 ॾींहंनि मंझि। हाणे मतिलबु इहो तौरात जी ॻाल्हि खे अलाह ताला हिते तस्दीक करे थो हुनजी, त 6 ॾींहंनि मंझि 7 ॾींहं इंसान खे ठाहियईं, 6 ॾींहं अॻु में आसमान ऐं ज़मीन ठाहियईं, ऐं प्रिपेयर कयईं, हुनखे तयारु कयईं, रहाइश जी थी सघे, इंसान खे ठाहे छॾे, हुन न खाइण जो हुजे, न बंदोबस्तु, न पीअण जो हुजे, न रहण जो हुजे, त कहिड़ो थींदो, महिमान खे सॾु कजे, पर घर में कुझु ठहे कोन को, त इंसान खे जॾहिं ठाहिणो हुओसि अलाह ताला खे 6 ॾींहं पहिरीं इवोल्यूशनरी प्रोसेस में जे काइनात खे गुज़ारियईं, जो हुन में जबल पहाड़, नदियूं, वाह पाणी, गाह, हैवानात, खाइण पीअण जूं सभु शयूं, फ्रूट, मेवा, तरकारियूं सभु तयारु कयईं, जो इंसान खे जॾहिं पैदा करे त हुनजे खाइण जे लाइ, हुनजे सस्टेन जे लाइ, हुनजे रबूबियत जे लाइ, हुनजे परवरिश जे लाइ, हुनजे कुझु त हुजे,
जो हासिलु करे सघे। अलाह ताला फरमाए थो ख़लक़ अलाह लज़ी, अलाह उहो आहे अलाह जेको अलज़ी ख़लक़ समावाती वल अर्द वमा बैनहुमा, जेको हुनजे विच में आहे, आसमान ज़मीन हुनजे विच में जेको आहे, फी सितत अयामिन, सितत अयाम 6 ॾींहं, 7 ॾींहं में पाण इंसान खे ख़लक़ी। ऐं पंहिंजो हिंदुनि वटि ॼण हिकिड़ो तसवुरु आहे इहो ई साॻियो त 7 युग आहिनि, 7 युग इहे हले पियो। ऐं असां वटि बि आहे त आदम खे वठी ख़लक़ई जेको हीअ ॼण 7 युग आहे, 7 युग आहे, 7 पंहिंजो ॾींहुं आहे, ॾींहुं खणी हिनखे चइजे। माना जॾहिं खां इंसान खे ख़लक़ियईं उन खां वठी क़यामत ताईं हीअ 7 ॾींहं हलंदो पियो, हले पियो। त अलाह रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त आऊं ऐं असात अना वसात कहातैन, आऊं ऐं सात ईअं आहियूं जीअं 2 आङुरियूं आहिनि, हिन जे विच में को फ़ासिलो कोन्हे को, तीअं मुंहिंजे विच में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैदा थियणु, पर हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ॼण ॾींहं ॻणिजे साॻियो त उहो ॼण साॻियो ॾींहुं आहे, जुमे जो हले पियो 7 ॾींहं इहो हले पियो। 8हों ॾींहुं थींदो हुन पासे जो जॾहिं क़यामत खां हुन पासे जेका थींदी काइनात, तुंहिंजो उन खां पोइ थींदो 8हों ॾींहुं। त हाणे थी वियो ॻाल्हि सुमस्तवा अल अर्श, पोइ अलाह ताला पंहिंजे अमर पंहिंजे जेको करिणो आहे अमर उहो कयईं, अस्तवा सिधो थियो माना पंहिंजी काइनात जीअं हलायईं, अलाह खे ख़बर आहे सुमस्तवा अल अर्श जी माना छा आहे, अर्श किथे आहे, कुर्सी किथे आहे। कुर्सी अर्श ऐं कुर्सी जो लफ़्ज़ु आहे माना हुनजी तमकिनत, हुनजो पावर, हुनजी ताक़त, हुनजी कुदरत, हुनजी जेका बि करे सघे थो, ठाहे सघे थो, जोड़े सघे थो, उहो अर्श आहे, उहा कुर्सी आहे। पर कुर्सी असीं सम्झूं था त इहा कुर्सी जेका पई आहे मुंहिंजे हिन में, या पंहिंजो हीउ अर्श आहे, तख़्त आहे जंहिं ते वेहिजे थो, पर इहा ॻाल्हि मतिलबु ई कान्हे। हीअ माना कुदरत अलाह ताला जी पंहिंजो पाण हलायईं, जॾहिं इहे 6 ॾींहं करे 7 ॾींहं इहा ॻाल्हि थी जी, पर माना हुनजी हासिलु मक़सदु अलाह खे ख़बर मदद थो पाण ॼाणे। मालकुम मिन दूनिही मिन वलीयम वला शफ़ी, मता सम्झो त हू फलाणो मूंखे छॾाईंदो, हू फलाणो मूंखे छॾाईंदो, लात ऐं अज़ा ऐं मनात मूंखे छॾाईंदो, पंहिंजो हनुमान मूंखे छॾाईंदो, रेवड़ी मूंखे छॾाईंदी, भेरड़ी मूंखे छॾाईंदी, पंहिंजो सुहा ऐं पंहिंजो छा बुध ऐं नसर मूंखे छॾाईंदा, यहूस ऐं यहूज़ मूंखे छॾाईंदा, बाल मूंखे छॾाईंदा, पंहिंजा बुत मूंखे छॾाईंदा, या माण्हू ॿिया मूंखे छॾाईंदा, केरु कोन छॾाईंदो। इलाह रबी मालकुम, तव्हांजे लाइ को बि शफ़ी कोन्हे को, मिन दूनी अलाह खां सवाइ, वलीयम वला शफ़ी, न को वली आहे तव्हांजो मददगारु आहे, को दोस्त आहे, अलाह वली आहे तव्हांजो, ऐं पंहिंजो शफ़ी बि उहो आहे, यानी शफ़ात करण वारो। पर हाणे हुनजी ॿिए हंधि एक्सेप्शन जेको आहे सो इहो जॾहिं जंहिंखे परमिशन ॾींदो, जंहिंखे इजाज़त ॾींदो त तूं शफ़ात कर त उहो करे सघंदो, जंहिंखे इजाज़त न ॾींदो पाण ई फाथो पियो हूंदो, हुनखे कहिड़ी इजाज़त मिलंदी। जेको काफ़िर हूंदो त उहो शफ़ात ॿिए जी कहिड़ी करे सघंदो, जेको बुत हूंदो उहो कहिड़ी कंहिंजी शफ़ात करे सघंदो। पर जंहिंखे इजाज़त ॾींदो, पैगम्बरनि खे इजाज़त ॾींदो, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पहिरीं इजाज़त ॾींदो, जेको शफ़ात वारे ॾींहुं हुन तूं सजदे में सिर विझंदो, पोइ चवंदोसि त मथे खण ऐं घुर जेको घुरणो अथई, त पोइ शफ़ात कंदो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी क़ौमनि जी, दुनिया जे सभिनी, हज़रत आदम खां वठी मोहम्मद मुस्तफ़ा सलाम जी उम्मत ताईं सभिनी जी शफ़ात पाण कंदो। उन खां पोइ नबियनि ॿिया जेके आहिनि से शफ़ात कंदा, उन खां पोइ ॿिया बि शफ़ात वारा हूंदा। बहरहाल एक्सेप्शन ॼण उहो आहे जंहिंजो ज़िक्र ॿियनि हंधनि ते आहे। अफ़ला ततज़क्करून, चए शफ़ात करण वारो बि उहो, ख़लक़ण वारो बि उहो, सॼी ॻाल्हि खे उहो, तव्हां सम्झो नथा, इन ॻाल्हि खे यादि नथा करियो। अफ़ला ततज़क्करून, छा थी वियो आहे तव्हांखे, छा आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां यादि नथा करियो, इन ॻाल्हि जो ख़्यालु नथा करियो, या ॻाल्हि सम्झो नथा, इन ॻाल्हि ते ध्यानु नथा ॾियो। साईं लिखियो ध्यानु ॾियो, ततज़क्करून, ततज़क्करून हिक ॿिए खे यादि ॾियारणु, भई नेठि मरणो आहे, अलाह वटि हलणो आहे, हीअ ॻाल्हि आहे, उहा ॻाल्हि आहे, रिश्वत छॾियो, बदमाशी छॾियो, क़त्लो गारतगरियूं छॾियो, पाकिस्तान जा ऑफिसर अमलदार सभई हाकिम जेका आहिनि मुस्लमान थियो, मोमिन थियो, शराफ़त अख़्तियार कयो, बदमाशी छॾियो, आख़िर वञिणो अथव रब पाक वटि, कोन वञिणो अथव। युदब्बिरुल अम्र, तदबीर करे थो, पाण ई ठाहे थो अमर, त कीअं मूंखे करिणो आहे, छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, पाण ॼाणे थो। युदब्बिरुल अम्र मिन अस्समाइ इलल अर्द,
जेको बि पाण ई तदबीर थो करे सभिनी ॻाल्हियुनि जी, जेके बि अमर आहिनि। हाणे फ़लस्तीन में जेको थिए पियो, इहो बि तदबीर अलाह ताला जी आहे। 70 साल 75 73 थी विया आहिनि जो हेॾे आज़ार में हिकिड़ी मुसलत क़ौम कई अथसि, पर हाणे उनखे अहिड़ो बुछड़ो कयो अथसि उन क़ौम खे जेका तसलुत वारी आहे, जंहिंजा लछण अहिड़ा बुछड़ा आहिनि जो सॼी जहान जेको आहे सवाइ अमेरिका जे कनि माण्हुनि जे, अमेरिका में हज़ारे लखे करोड़े माण्हू हाणे अहिड़ा आहिनि जेके उथी बीठा आहिनि हर शहर अमेरिका जे में। त हीअ छा आहे बदमाशी? जेको बर्तानिया वारे पंहिंजे 1917 में जेको ठाहे ॾिनो बालफर डिक्लेरेशन, उन खां पोइ उनखे 1948 में ठाहे ॾिनो अथव पंहिंजो, ऐं हेॾी बदमाशी थो करे, हेॾी तबाही बर्बादी थो करे अलाह जी मख़लूक ते। हिनखे शर्म न को आहे, हया। ऐं पंहिंजो तव्हां अमेरिका वारा हुनखे सपोर्ट था पिया करियो, को ख़्यालु करियो, को शर्म कयो, रब पाक खां डिॼो। पर रब पाक खां डिॼनि कोन था, छो जो सभई जेके बि आहिनि से इहे गॉडलेस पीपल आहिनि। ख़ुदा सां कोन जो वास्तो कोन्हे को, ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे को, को तरहम कोन्हे को, रहम कोन्हे को, मर्सी कान्हे का हुनजे दिलि में। अलाह ताला दिलि में के कसत क़ुलूब, हुनखे दिलि खे सख़्तु करे छॾियो आहे, जीअं पथर खे सख़्तु करे छॾिजे, या जीअं पथर सख़्तु हुजे। पथर दिलि आहिनि। तव्हांखे ॾिसण में कोन थो अचे त हेॾी बर्बादी तबाही थो करे, तव्हांखे शर्म न आहे जो तव्हां हुनखे चओ नथा त भई तूं बंदि कर बिना मुसीबत? न, चए था हुनखे हक़ु आहे पंहिंजी प्रोटेक्शन करे। कहिड़ी प्रोटेक्शन करे? हुनखे कहिड़ो हक़ु आहे जो हिते तव्हां हुनखे मुसलत कयो आहे माण्हुनि ते? इहे यहूदी हिते अॻु में कोन हुआ? हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला ज़माने खां हिते आहिनि। तव्हां ॿियो शुक्रगुज़ार नथा थियो मुस्लमाननि मोमिननि जो? जिते किथे मुस्लमाननि जे मुल्कनि में इहे आराम सां रहिया, फज़ीलत सां रहिया पिए, अमन सां रहिया पिए। पर हीअ तसलुत, हीअ जेके अशकनाज़ी, जेके ख़दार जा, जेके यूरोपियन, जेके पंहिंजो रेसिस क़ौम जेका आहे सा हिकिड़ी मुसलत करे छॾी आहे हिन अमेरिका ऐं हिन जापान, पंहिंजे इंग्लैंड ऐं पंहिंजे फ्रांस ऐं यूरोपियन्स। हाणे शर्म अचणु घुरिजे हुनखे। हाणे ईंदो इनशा आमीन शर्म। हिननि मज़ माण्हू पैदा थिया आहिनि हाणे लखे करोड़े। हाणे काइनात बदिलजण वारी आहे। उहे ॾींहं विया हलिया। युदब्बिरुल अम्र मिन समा इलल अर्दि सुम्म यारुज इलैहि, उरूज करे थो। फी यौमिन कान मिक़दारुहु अल्फ सनतिन मिम्मा तअद्दुन। हाणे हीअ माना मुश्किल माण्हुनि खे लॻे थी सम्झण में, पर मतिलबु जेकॾहिं माण्हू हिकिड़ो ट्रेवल करणु हिन धरती ते असां जेको हिसाब था करियूं त हीउ हिकिड़ो ॾींहुं, हीउ हिकिड़ो साल आहे, हिकिड़ो 50 साल आहिनि, 50,000 साल आहिनि। त मतिलबु त हिन सूरत में, सूरत महारज में ऐं सूरत हज मंझि मतिलबु ॿिनि सूरतुनि में अलिफ़ सनतुनि जो 1000 सालनि जो आहे ज़िक्र, सूरत महारज में 50,000 साल जो ज़िक्र आहे। त 50,000 साल हिकिड़े ॾींहं जे बराबरि अलाह ताला वटि ॼणो हिकिड़ो ॾींहुं थियो। त ईअं थींदो ॼणो काइनात जो हिसो अहिड़ो नमूनो आहे। ऐं जेके कवाकिब आहिनि, जेके घुमनि था, जेके बुरूज, इहे इन्हनि जो हर हिक जो ॾींहं जो फ़ासिलो अलॻि आहे। को हेतिरनि हज़ारनि सालनि जो आहे, को हेतिरनि 100 सालनि जो आहे, को हेतिरनि ॾींहंनि जो आहे, को हेतिरनि ॾींहंनि जो आहे। चंड सिज जो सभिनी जो पंहिंजा पंहिंजा मिक़दार आहिनि ॾींहंनि जे। इन रेफरेंस सां इन ॻाल्हि खे सम्झणु खपे त कान मिक़दार हू अल्फ सनतिन मिम्मा तअद्दून, जंहिंजो तई हिसाब त लॻायो अलाह ताला वटि उहो ॼण हिकिड़ो ॾींहं जे बराबरि आहे, जेको 50,000, हिते 1000 साल, सूरत हज में 1000 साल, सूरत महारज में 50,000 साल। ज़ालिक आलिमुल ग़ैब, इहो इन करे उहो जेको इल्मु ॼाणे थो सभु ॻाल्हि, ठाही पाण अथसि, काइनात सॼी जी ख़बर आहे हुनखे। आलिमुल ग़ैब व शहादत, ऐं जेको पधिरो ॾिसण में अचे थी ॻाल्हि उनजो बि इल्मु आहे हुनखे। ऐं जंहिंजो इंसान ज़ात खे असांखे इल्मु न आहे, असांजे नज़रुनि खां ग़ाइबु आहे, अलाह जे नज़रुनि खां ग़ाइबु न आहे। छो जो अलाह ठाहियो आहे, पाणी जोड़ियो अथसि, जिन आहिनि की बैक्टीरिया आहिनि की वायरसिस आहिनि, असांखे ॾिसण में कोन थियूं अचनि। हाणे माइक्रोस्कोप फलाणा टीरा मटीरा ठाहिया अथऊं, उन्हनि सां मशीनुनि सां ॾिसनि था, पर पोइ अलाह ताला जी अञा ई केॾी काइनात आहे जेका ॾिसण में असांखे कोन थी अचे। न को साइंटिफिक औज़ार अञा ठहियो आहे जो उहो ॾिसी सघे। त उहे सभु शयूं बि अलाह ताला ॼाणे थो ऐं ॾिसे थो। ठाहियूं ई हूंदा आहिनि, जेको जंहिं ठाहियूं आहिनि सो ॾिसी सघे थो। आलिमुल ग़ैब व शहादत अल अज़ीज़ रहीम, अलाह ताला जे जेके नाला हिन में, हू सगारो आहे, ताक़त वारो आहे, अज़ीज़ आहे माना इज़त वारो आहे, सघ वारो आहे,
सघ वारो आहे, इन करे इज़त वारो आहे, इज़त वारो आहे तंहिं करे अज़ीज़ आहे। इहो अलाह ताला जो नालो आहे। ऐं रहीम आहे, सगारो आहे जंहिं काफ़र खे, जंहिं बदमाश खे, जंहिं काज़िब खे, किज़ाब खे, पंहिंजे मुजरिम खे अलाह ताला सज़ा ॾियणु चाहे ॾेई सघे थो, जॾहिं ॾींदो तॾहिं ॾींदो। पर रहीम बि आहे, कहिड़े कहिड़े जो रहम पाण जे लाइ लिखी छॾियो अथसि त मुंहिंजो रहम जेको आहे सो ग़ालिब आहे मुंहिंजे कहर ते। ऐं पंहिंजो छॾे न छूट, त हेतिरा बि तव्हांखे छूट आहे, मोटी अचो, मोटी अचो, मोटी अचो, जेकॾहिं न मोटी ईंदो त पोइ तव्हां ते आउं इस्तेमालु कंदुसि, ओखज़ना अख़ज़न ववीला, अहिड़ी पकड़ कंदुसि जो वञी थिया ख़ैरु। त इहा ॻाल्हि थी। आलिमुल ग़ैब ज़ालिक आलिमुल ग़ैब व शहादतिल अज़ीज़ुर रहीम। अल्लज़ी, उहो अलाह जेको अल्लज़ी अहसन कुल शैइन ख़लक़हू, जेका बि शइ ठाही अथसि सा सुहिणी ठाही अथसि। तंहिंजो हीउ गॾा ठाहियो अथसि, हीउ बोलो ठाहियो अथसि, हीउ सूअर ठाहियो अथसि, जेका बि शइ ठाही अथसि पंहिंजे ख़्याल मुताबिक़ सुहिणी करे ठाही अथसि। ऐं इंसानु भाए थो त आउं गॾा खां, गाबे खां, बोले खां, सूअर खां सुठो आहियां, पर असांजा लक्षण ॾिसो सूअरनि खां ख़राबु, असां बोलनि खां ख़राबु, गॾनि खां ख़राबु। गॾा वरी माना चङाई आहे उन में का। त ख़ल्क़ी अलाह ताला अहसन, जेको बि ठाहियईं इंसान खे, अहसन कुल शइ, हर शइ सुहिणी ठाही अथसि। जेॾां कर निगाह तेॾां सॼण साम्हूं, चए त पंहिंजो जेकॾहिं खणी गॾ ॾांहुं ॾिसगी, घोड़े ॾांहुं ॾिसगी, कंहिं बि शइ ॾिस सुहिणी आहे, जेको सुहिणाप ॾिसण में अचे, या बुछड़ाई ॾिसण में रुॻो ईंदी त हीउ बि बुछड़ो आहे, हू बि बुछड़ो आहे, इंसान बि बुछड़ो आहे, माण्हू बि बुछड़ो आहे, सभु कुझु बुछड़ो आहे त बुछड़ो आहे। ऐं आसन तक़वीम में ख़ल्क़ी आहे इंसान खे, सुमर ददा असफल साफ़िलीन, इहो करे छॾी। त अल्लज़ी अहसन कुल शैइन ख़लक़हू व बदा ख़लक़ल इंसान मिन तीन। ऐं इंसान खे ख़ल्क़ियईं पहिरीं मिटी में, हज़रत आदम अलैहिस्सलाम मिटी ऐं पंहिंजो पाणी ॿई गॾिया, पोइ उन में आदम अलैहिस्सलाम ठहियो। यानी हिकिड़ो प्रोड्यूशनरी प्रोसेस जी जेकॾहिं ॻाल्हि करियो तव्हां त इहा आहे, जेको पहिरीं केतिरा हज़ार केतिरा करोड़नि साल पहिरीं ॿियूं शयूं पिए ठाहियईं, पोइ मिटी ठही वई, पोइ पाणी ठही वियो, पोइ हीउ थी वियो, हू थी वियो। इन मिटी ऐं पाणी मज़ा इहे ॿ ॼणा हुन में उनसर आहिनि। बहरहाल जेको नार ऐं आब, उहे बि उनसर आहिनि, चारि ई जेके एलिमेंट्स अॻु में सम्झिबा हुआ त आबी, बादी, ख़ाकी ऐं पंहिंजो नारी, ऐं नूरी ऐं नारी। इंसानु जेको सो नूरी बि आहे, नारी बि आहे, त हुन में उहो नूर जो ज़रो बि आहे, उहो बाहि जो ज़रो बि आहे, बुछड़ाई बि अथसि, चङाई बि अथसि, ऐं ख़ाकी बि आहे, त बादी बि आहे, हवाई बि आहे, त मतिलबु टिठ ॾियण वारो बि आहे, त सभु कुझु आहे। त इंसान में सभु ख़सलतूं उहे रखियूं अथसि। ख़ल्क़ पिन तीन पहिरीं उहा ठाही, उन खां पोइ इंसानु जेको ठहे थो, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत हवा अलैहिस्सलाम खां गॾिजी, पोइ उहो जेको आहे सो यूजुअल तरीक़ो इहो आहे त मर्द ऐं औरत जे स्पर्म ऐं एग मज़ा ठहे थो। पर जेको उनजो वरी एक्सेप्शन जेको आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ठाहियईं, जो सिर्फ़ु औरत मज़ा ठाहियईं, त इहे ॼण चारि ई तरीक़ा ठहण जा इहे थी विया हलिया। नथिंग मज़ा, कुझु बि कान हुई, पोइ मिटी मज़ा, पाणी मज़ा, हज़रत आदम, पोइ आदम मज़ा, हज़रत हवा अलैहिस्सलाम, हज़रत हवा ऐं आदम मज़ा सभई इंसान सां, ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम सिर्फ़ु औरत मज़ा। इहे चारि तरीक़ा थियण जा, ख़ल्क़नि जा थी हलिया। बदा ख़ल्क़ल इंसान मिन तीन सुम्म जअल नस्लहू मिन सुलालतिन मिन माइन महीन। पोइ ठाहियईं औलाद उनजे खे, यानी हज़रत आदम अलैहिस्सलाम जी औलाद खे, सुलालतिन जौहर जेको हुयो, मतिलबु जेको एग ऐं स्पर्म थिए थो, सुलालत मिन माइन महीन, कमज़ोर, हीणो, झीणो पाणी, यानी मनी जो कतिरो, या पंहिंजो होॾां एग जो कतिरो जेको फीमेल जो, मेल जो, हिन में ॿियनि क्रोज़ोम, ॿिनि हुन मज़ा सेल्स मज़ा ठहे थो, पोइ फलाण 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 फलाण। सुम सवाहो, पोइ सिधो कयईं हुनखे, यानी ठही ॼण तयारु थियो। हुन खां पोइ